सल्लम जे उनवान सां सजायो वियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है असां तव्हांजे ॿुधण ॿुधराइण वेहण अचण खे क़बूल मक़बूल अता फरमाए। मुंहिंजा मोहतरम दोस्तों जेके दुनिया वारन जो एक ज़हन ऐं उसूल आहे जॾहिं भी के मेहमान के घुराइंदा आहिनि इंतज़ामात अॻ में कंदा आहिनि उन जो तज़कुरो भी अॻ में थींदो आहे सेज अॻ में सजायो वेंदो आहे कमरो अॻ में ठाहियो वेंदो आहे रस्ते के अॻ में ॿुहारियो वेंदो आहे मेहमान ख़ास बाद में ईंदो आहे। ही दुनिया जो एक दस्तूर ऐं ज़हन आहे त मेहमान जे अचण खां अॻ में मेहमान जो तज़कुरो शुरू हूंदो आहे। जेकॾहिं कंहिं ख़ासि मेहमान के आलिम के घुराईंदा आहिनि त उन जो तज़कुरो अॻ में हूंदो आहे। इश्तिहारनि में नालो अॻ में अची वेंदो आहे बैनर छपजी वेंदा आहिनि दरो दीवार ते लॻजी वेंदा आहिनि पर मेहमान ख़ासि बाद में ईंदो आहे। ही दुनिया वारनि जो हिकु दस्तूर ऐं ज़हन आहे। मुदे तो तवज्जो करे ताजदारे मदीना इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा खास मेहमान हा तो आया तो बाद में आया तो आखिर में लेकिन तज़कुरो अॻ में थोरो ॾाढा आशिक़े रसूल चवनि। 12 रबीउल अव्वल बरोज़ उमर मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात जो ॾिहाड़ो आहे। विलादत में इख्तिलाफ है 8, 9, 10 रबीउल अव्वल लेकिन वफ़ात ते कोई इख्तिलाफ को नहीं। मुझे पैगंबर जो वफ़ात का मामूली वफ़ात ना है दुख ऐं सदमे जो जिहान सहाबा खां पुछो अबू बकर सिद्दीक़ जे लुड़कन उन जे चपन खां पुछो मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जनाज़े ते भी रोई पियो ऐं शेर चयई हज़रत फारूक आज़म खां पुछो बिलाल हबशी खां पुछो 22 साल मुझे महबूब जे जुदाई जे करे मदीने के छड़े करे हलियो वियो हज़रत उस्मान साईं का पूछो सहाबा का पूछो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुदाई का बाद सहाबा जा छा हालत थी विया हा वो डी क़यामत खेज मंजर जो डी हो सहाबा जे लाए यतीम थी विया हा रब काबा जो कसम ही जुदाई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फिराक विसाल जो डी हा मुसलमानो फैसलो तू जे हथ में आ इसा तो तू छा थू करी इन उन्वान के बयान कंदा से इंशाअल्लाह इन गाल के ज़हन में रखो तो मुझो हुजूर सही आयो बाद में आ तज़कुरो तोर डाडा इन जे मुतल्लिक मा कुरान मजीद मा एक हवाला तो जे सामू पेश किया ताज तो के पक पेजी वनी जो त शक वाला मानू दुनिया में तमाम घणा थी गया है मौलवी ते त के पक नहीं दो ना बा कुरान ते त पक्का ना तोर डाडा ईमान वाला गालाए कुरान मजीद जी अंदर हजरत ईसा पैगंबर अल्लाह साईं जो नबी पांजे कौम में भी करे पांजे कौम वारन के तकरीर तो करे अल्लाह साईं जी कुरान मां हजरत ईसा पैगंबर जो एक तकरीर जो टुकड़ो मुखे मिलो भी करे तबलीग तो करे तकरीर तो करे हजरत ईसा पैगंबर खुद अल्लाह जो कुरान मुझे सामो अल्लाह साईं जो लारहिब किताब वाह अल्लाह तुझे समझाने जी अंदाज ते कुर्बान वया 28 सिपारो सूरज जो नालो सूरत सफ आयत नंबर 6 अल्लाह से फरमायो व इज़ क़ाला ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़ल लिमा बैना यदैय मिनत तौराति व मुबश्शिरम बिरसूली
याती मिन बाद इस्मुहु अहमद। हजरत ईसा पैगंबर पांचे कौम में भी करे तकरीर तो करे, ऐ मुझे कौम बनी इस्राइल मुखा बाद में एक रसूली दो। उलमा इकराम तशरीफ फरमा, रसूल जो लफ्ज इतने नकरो दो है बेरसूलिन, रसूल जो लफ्ज नकरो आहे नकरे जे अंदर बम्मा न हुई जो है एक जेको वारू माना बियो अकेला ही वारू माना इन जायत रसूल में अकेला ही वारी माना पयला। हजरत ईसा पैगंबर तकरीर में फरमायो मुखा बाद रसूल ईंदो हूंदो भी अकेलो, मुखा बाद रसूल ईंदो सोना वो केरो दो केरो रसूल हूंदो काथो ईंदो काथे पैदा थींदो। हजरत ईसा पैगंबर फरमायो निशानी भी बुधायो सोना का अलामत बुधायो। हजरत ईसा पैगंबर तो फरमाए इस्मु अहमद, उन जो नालो अहमद हूंदो। मुसलमानो मां जेको दावा कयो मुझो नबी आयो त बाद में पर तस्करो अगग में शुरू आ दलील में कुरान पेश कयो आ। हजरत ईसा पैगंबर तकरीर तो करे मुझो नबी आयो त ना है, मुझो नबी आयो त ना है, पर ईसा नबी जे तकरीर में तस्करो अगग में शुरू आहे। चो मुझो पैगंबर आयो बाद में या तस्करो थोड़ा हजरत ईसा पैगंबर जे तकरीर में मुझे महबूब जो तस्करो अगग में शुरू। हजरत इब्राहिम अल्लाह साईं जो खलील पैगंबर दुआन में मुझे महबूब जो तस्करो खुद अल्लाह जो कुरान अल्लाह से फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पीरो सी परो सूरत जो नालो सूरतुल बकरा मुझे समो अल्लाह जो कुरान खुलल आयत नंबर 129 अल्लाह से फरमायो रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम। हजरत इब्राहिम अल्लाह साईं जो खलील पैगंबर भी करे अल्लाह साईं खां दुआ तो घुरे ए मोजा अल्लाह हिकड़ो रसूल मोकली जा रब रसूल पैदा कर जा। अल्लाह अकबर कबीरा। हजरत इब्राहिम नबी जो जमानो हुआ दुआन में मुझे महबूब के तू घुरी मुझे महबूब जो तस्करो हुआ खुदो पदील जा मुसलमानो मुझो नबी आयो तबाद में तस्करो अगग में शुरू है। ऐसा गड़ोगर एक तारीखी हवालो यमन जो एक बादशाह है असद बिन करब वडू बादशाह यमन जो एकड़े डी पांजे पेशानी से हथ ॾेई करे गौर में विठुआ परेशान विठुआ इहो सोचे पयो ओ असद बिन करब छो न पूरी दुनिया ते तुझी हुक्मरानी हुजे तुझी बादशाही हुजे तू अरब ऐं अजम जो बादशाह हुजे इहो सोचायोस बादशाह है वडो दबदबे वारो दौलत वारो पैसे वारो बुधो दुनिया वारो एक गाल मां इजाफी कयूं हला दुनिया ऐं दौलत इंसान फखुर कंदो आ फखुर तॾहिं करे जॾहिं दुनिया ऐं दौलत हमेशा रहे। अल्लाहु अकबर कबीरा। इंसान मरी वेंदो आहे इनके हर कोई समझे तो दुनिया ऐं दौलत के गॾु खणी न हलंदो पर मां ई ॻाल्हि बि तव्हांखे यकीन कराया दुनिया जी अंदर जेको पैसे वारो दुनियादार शाहूकार वॾेरो ज़मींदार आहे अल्लाह एड़ा भी माण्हू तव्हां असांखे ॾेखारिया जेके दुनियादार पिजोरनि ते घुमण वारा से पैदल पंध रुलंदे फिरंदे ॾिठासीं
के परेशान मजदूर मिस्कीन पिनन वारा पैसे वारा जमींदार पिजोरन तेरी इच्छा से अल्लाह किरिश्मु कायम करे छरी दुआ खुद अल्लाह जू कुरान अल्लाह से फरमायो दुनिया वारो दुनिया जे मथा करीबी तो कबूर न कजा ट्रियो सी पारो सूरज जू नालो सूरतुल हमाजा फरमाई वहीलुल कुल्ली हुमाजा तिल्लु माजा तिनिल्लदी जमा मालो अद्ददा या सबु अन्ना मालहु अखलदा कल्ला ला युंबज़न फिल हुतमा अल्लाह से फरमायो जेको पैसन के गणे थो पयो हलाल भी गद करे थो हराम भी गद करे थो पेट में हने थो मिस्कीन गरीबन मजदूरन जे हक के खाए थो पो पैसन के गणे करे पैसन जो पुजारी थी वने थो दुनिया जो भुख्यो थी वने थो गणे थो गुमान थो करे पैसा हमेशा मुठ रहंदा मां करे सुयो न